ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 7 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री विश्वामित्र जी त्रिशंक के हिकु अलहदा राज ठाहे ॾियनि था, यानी कि हिकिड़ो अलहदा सुर्गलोक ठाहे ॾियनि था, जंहिंमें हू उल्टो लटकी गिग वाईंदो आहे, जंहिं जी नदीअ जे पाणीअ खे स्पर्श करण सां इंसान जे सॼे जन्म जा पुण्य नाश थी वेंदा आहिनि ऐं त्रिशंक जी परछाई मगध देश ते पवंदी आहे। उन करे मगध देश में मरण पाप सम्झियो वेंदो आहे। त्रिशंक जे पुट हर्षचंद्र जी कहाणी अचे थी, जंहिंमें श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त हर्षचंद्र पुट थियण वास्ते भासे थो त जेकॾहिं मूंखे पुट थींदो त उहो वरुण देवता खे बल चाढ़ींदो। जॾहिं वरुण देवता जी कृपा सां हर्षचंद्र खे पुट थियो, तॾहिं उन पंहिंजे पुट जो नालो रोहित रखियो ऐं 12 वरनि ताईं को बि बल न ॾिनई। जॾहिं वरुण देवता उन खे बल ॾियण वास्ते चवणु लॻो, तॾहिं रोहित पंहिंजा प्राण बचाए राजकाज वग़ैरह सभु घर ॿार छॾे हलियो वियो। जॾहिं हर्षचंद्र वरुण देवता जे कोप सां बीमार थियो ऐं इहा ॻाल्हि रोहित खे ख़बर पई, तॾहिं हू वापसि पंहिंजे घर ॾांहुं मोटियो थिए त रस्ते में हिकिड़े ग़रीब खे 3 पुटनि सां गॾु ॾिठाई। तॾहिं हुन ग़रीब खे चयाईं त आउं तोखे 100 गायूं दान ॾींदसि जेकॾहिं तूं पंहिंजो हिकिड़ो पुटु मूंखे ॾीं। तॾहिं उहो ग़रीब पंहिंजे स्नेहसैफ नाले पुट खे ॾेई छॾे थो, जंहिंखे रोहित बलिदान वास्ते खणी अचे थो। उहो स्नेहसैफ छोकिरो गुरु विश्वामित्र जो बाणीज हो। सो गुरु विश्वामित्र उन खे अहिड़ो मंत्र ॿुधायो जंहिं जे प्रताप सां स्नेहसैफ जी मृत्यु न थिए हा। ऐं जंहिं वक़्तु राजा हर्षचंद्र बलिदान ॾियण वास्ते यज्ञ करायो, तॾहिं गुरु विश्वामित्र जी स्तुति करे वरुण देवता खे ख़ुशि कयो ऐं बलिदान ॾेई बग़ैर उन खे ख़ुशि करे रवानो करे छॾियो। अहिड़ी रीति गुरु विश्वामित्र जे बाणी जे ऐं रोहित जी जान बख़्शिजी वई। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 8हों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा सगर जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा रोहित जे वंश में राजा चंपक थियो, जंहिं चंपापुरी वसाई ऐं चंपक जे वंश में आहक नाले राजा वॾो प्रतापी थियो। उन औलाद थियण वास्ते 1000 वियांहूं पंहिंजा कया, पर हरी इच्छा सां का बि राणी गर्भवती न थी। तंहिं करे राजा ॾाढो दुखी थी उदास रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं नारद मुनि राज मंदिर ते अची पुछियो त ए राजा, तूं एॾो उदास छो थियो आहीं? आहक हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, मां तव्हांखे परमेश्वर जो परम भक्त ॼाणी पंहिंजो दुख ॿुधायां थो त 1000 शादियूं करण सां बि मूंखे को औलाद न थियो आहे। इहा चिंता मूंखे ॾींहुं राति उदास थी करे। इहा ॻाल्हि ॿुधी नारद मुनि जी दयाल थी हिकिड़ो अंब जो खेसि हथ में हो, उन खे ॾिनो ऐं खेसि चयो त जंहिं राणीअ खे वणई तंहिंखे ई अंब खाराए त परमेश्वर जी दया सां तोखे पुटु थींदो। राजा उहो फल वठी पंहिंजी वॾी स्त्रीअ खे खारायो। राणीअ खे उन ॾींहुं ई गर्भ थियो, पर अञा पुटु पैदा न थियो हुअसि त
उन्हनि ॾींहंनि में ॿियनि बलवान राजाउनि आहक खे लड़ाईअ में जीते खांइसि समूरो राज खसे वरितो। तॾहिं हू पंहिंजी राणीअ समेत भॼी जंगल में हलियो वियो ऐं रखेश्वरनि जी झोंपड़ियुनि में मकान ठाराए रहण लॻो। राजा वॾी राणीअ खे पेट थियण करे 8 ई पेर उन वटि रही खेसि घणो प्यारु कंदो हो। तंहिं करे ॿियूं राणियूं हसद विचां पाण में चवण लॻियूं त ॾिसो, अञा वॾी राणीअ खे पुटु पैदा न थियो आहे त राजा राति ॾींहुं उन वटि रहे थो ऐं असांखे अखि खणी बि नथो निहारे। पर पुटु पैदा थियण खां पोइ ख़बर न आहे त कहिड़ी हालति थींदी। तंहिं करे राणीअ खे ज़हर ॾियणु घुरिजे, जीअं हू पेट जे ॿार समेत मरी वञे। जॾहिं उन्हनि इहा सलाह करे कंहिं शइ में ज़हर गॾे गर्भ वारी राणीअ खे खारायो ऐं हू ज़हर जी गर्मीअ खां व्याकुल थी, तॾहिं उन ओरो नाले रखेश्वर जी कुटिया में, जो उन हंधि रहंदो हो, उते वञी वेनती कई त हे महाराज, मां तव्हांजी शरण में आई आहियां, कृपया करे मुंहिंजा प्राण बचायो। इहे दीन वचन ॿुधी रखेश्वर चयो त ए राणी, तूं न डिॼ, परमेश्वर जी कृपा सां तूं मरंदीअ कोन ऐं जेको ॿारु गर्भ में अथई सो बि जीअरो बची ज़हर समेत पैदा थींदो। इहो आशीर्वाद ॿुधी राणी ॾाढी ख़ुशि थी। रखेश्वर जे आशीर्वाद ऐं हरी इच्छा सां ज़हर कुझु बि असरु न कयो ऐं गर्भ जीअं जो तीअं क़ाइमु रहियो। कुझु ॾींहंनि खां पोइ राजा आहक जी मृत्यु थी वई ऐं उन जूं सभई स्त्रियूं सती थियण लॻियूं। तॾहिं ओरो रखेश्वर गर्भ वारी राणीअ खे चयो त तूं सती न थी, तो मां हिकिड़ो छोकिरो ॾाढो बलवान ऐं तेजवान पैदा थी चक्रवर्ती राजा थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। इहो ॿुधी उहा राणी सती न थी ऐं ॿियूं सभई राणियूं राजा सां सती थी सतलोक ॾांहुं हलियूं वेयूं। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जे 8वें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।